ओम शांति। अॼु ॾींहुं मिले तारीख़ 21/3/2025। मिठा मिठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार तव्हांखे पंहिंजे योग बल सां सॼी सृष्टि खे पावन ठाहिणो आहे। तव्हांखे पंहिंजे योग बल सां सॼी सृष्टि खे पावन ठाहिणो आहे। तव्हां योग बल सां ई माया ते जीत पाए करे जगत जी ठही सघंदा आहियो। प्रश्न बाप जो पाठ छा आहे? हुन पाठ खे तव्हां ॿारनि खे आधार ते ॼाणियो। उत्तर आहे बाप जो पाठ आहे सभिनि जो दुख हरे करे सुख ॾियणु, रावण जी जंजीरनि सां छुड़ाइणु। जॾहिं बाप ईंदा आहिनि त भक्ति जी राति पूरी थी वेंदी आहे। बाप तव्हांखे स्वयं पंहिंजो ऐं पंहिंजी जाइदाद जो परिचय ॾींदा आहिनि। तव्हां हिकु बाप खे ॼाणण सां ई सभु कुझु ॼाणे वेंदा आहियो न। तव्हां हिकु बाप खे ॼाणण सां ई तव्हां सभु कुझु ॼाणे वेंदा आहियो। गीता तव्हांखे पाए तव्हां माता पिता तव्हां ई सभु कुझु आहियो। ओम शांति। ॿारनि ओम शांति जो अर्थ त सम्झो आहे। बाबा सम्झायो आहे असां आत्मायूं आहियूं। हिन सृष्टि ड्रामा जे अंदरि असांजो मुख्य पार्ट आहे न। कंहिंजो पार्ट आहे? आत्मा शरीर धारण करे पाठ वॼाईंदी आहे। त ॿारनि खे हाणे आत्म अभिमानी ठाहिनि था। एतिरो समय देह अभिमानी रहिया आहियो न। हाणे पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे। असांजो बाबा आयल आहिनि ड्रामा प्लान अनुसार। बाप ईंदा बि आहिनि रात्रि में। कॾहिं ईंदा आहिनि हिनजी तिथि तारीख़ कोई न ॼाणंदो आहे। तिथि तारीख़ हुननि जी हूंदी आहे जो लौकिक जन्म वठंदो आहे। इहे त पारलौकिक बाप आहे न। इहे त अवतरित थींदा आहिनि। इन्हनि जो लौकिक जन्म न आहे। श्री कृष्ण जी तिथि तारीख़ समय आदि सभु ॾींदा आहिनि। इन्हनि खे त चइबो आहे इन्हनि जो त आहे ई दिव्य जन्म। बाप इन्हनि में प्रवेश करे ॿुधाईंदा आहिनि कि इहो बेहद जो ड्रामो आहे। उन में अधु कलाकु आहे राति। जॾहिं राति अर्थात घोर अंधियारो थींदो आहे तॾहिं मां ईंदो आहियां। तिथि तारीख़ कोई न आहे। हिन समय भक्ति बि तमो प्रधान आहे न। अधु कलाकु आहे बेहद जो ॾींहुं। बाप ख़ुदि चईंदा आहिनि मां इन्हनि में प्रवेश कयो आहे। बाप ख़ुदि चईंदा आहिनि मां इन्हनि में प्रवेश कयो आहे। गीता में आहे भगवान वाच्य। परंतु भगवान मनुष्य त न थी सघंदा आहिनि। श्री कृष्ण बि देवी गुण वारो आहे। ये मनुष्य लोक आहे, ये देवलोक न आहे। ॻाईंदा बि आहिनि ब्रह्मा देवताए नमः। ये सूक्ष्म वतनवासी आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि हुते हड्डी मांस न हूंदो आहे। उहो आहे सूक्ष्म सफ़ेद छाया। जॾहिं मूल वतन में आहियूं त आत्मा खे न सूक्ष्म शरीर आहे, न सूक्ष्म छाया वारो आहे, न हड्डी वारो आहे। इन ॻाल्हियुनि खे कोई बि मनुष्य मात्र न ॼाणंदा आहिनि। जीअं बाबा ई असांखे ॿुधाईंदा आहिनि कि हिते असांखे हड्डी मांस वारो शरीर हूंदो आहे। पोइ सूक्ष्म वतन में असांखे लाइट जो शरीर हूंदो आहे। मूल वतन में त असां निराकार आहियूं। बाप ई अची करे ॿुधाईंदा आहिनि ब्राह्मण ई ॿुधंदा आहिनि। ॿियो त कोई न ॿुधंदो आहे न। ब्राह्मण वर्ण ई आहे भारत में। उहो बि तॾहिं थींदो आहे जॾहिं परम पिता परमात्मा प्रजापिता ब्रह्मा द्वारा ब्राह्मण धर्म जी स्थापना कंदा आहिनि। हाणे इन्हनि खे रचिता बि न चईंदासीं न। हाणे इन्हनि खे रचिता बि न चईंदासीं। नई रचना कोई रचदा न आहिनि। नई रचना कोई रचदा न आहिनि। सिर्फ़ु रिजुनेट कंदा आहिनि बाबा। त बाबा चवनि था कि मूंखे हाणे रचदा बि न चईंदासीं। मां कोई नई सृष्टि या नया आत्मा रचंदो थोरी आहे। मां त सिर्फ़ु हुनखे रिजुनेट कंदो आहे। सॾ बि कंदा आहिनि न हे बाबा पतित पावन। बाबा पतित दुनिया में अची करे हिनखे पावन ठाहियो।
हाणे तव्हांखे पावन बाबा ठाहिनि था न, तव्हां पोइ योग बल सां हिन सृष्टि खे पावन ठाहियो था। माया ते तव्हां जीत पाए करे जगत जी ठाहींदा आहियो। योग बल त साइंस बल बि, योग बल खे साइंस बल बि चइबो आहे। योग बल खे साइंस बल बि चइबो आहे। ऋषि मुनि आदि सभु शांती चाहींदा आहिनि, परंतु शांती जो अर्थ त ॼाणंदा न आहिनि। हिते त ज़रूरु पाठ वॼाइणो ई आहे न। शांती धाम आहे, स्वीट साइलेंस हो। तव्हां आत्माउनि खे हाणे इहा मालूम आहे कि असांजो घर शांती धाम आहे। हिते असां पाठ वॼाइण आया आहियूं। बाप खे बि सॾु कंदा आहिनि, हे पतित पावन दुख हरता सुख करता अचो। असांखे हिन रावण जी जंजीरनि सां छुड़ायो। भक्ति रात आहे, ज्ञान ॾींहुं आहे। राति मुर्दाबाद थींदो आहे, पोइ ज्ञान ज़िंदाबाद थींदी आहे। ये खेल आहे सुख ऐं दुख जो। तव्हां ॼाणंदा आहियो पहिरियों असां स्वर्ग में हुआसीं, पोइ उतरदे उतरदे हेठि हेल में अची करे पिया आहियूं। कलयुग कॾहिं खलास ईंदो, पोइ सतयुग कॾहिं ईंदो, ये कोई बि ॼाणंदो न आहे। तव्हां बाप खे ॼाणण सां बाप द्वारा सभु कुझु ॼाणे विया आहियो। मनुष्य भॻवान खे ढूंढण लाइ केतिरा धक्का खाईंदा आहिनि, बाप खे ॼाणंदा ई न आहिनि। ॼाणनि तॾहिं जॾहिं बाप अची करे पंहिंजो जाइदाद जो परिचय ॾिए। वरसो त बाप सां मिलंदो आहे, मां सां न। इन्हनि खे ब्रह्मा खे मम्मा बि चइबो आहे, परंतु इन्हनि सां वरसो न मिलंदो आहे। इन्हनि खे यादि बि न करिणो आहे। ब्रह्मा विष्णु शंकर बि शिव जा ई ॿार आहिनि। इहे बि कोई ॼाणंदो न आहे। बेहद जी सॼी दुनिया जो रचयिता हिकु बाप ई आहे। बाक़ी सभु आहिनि हुननि जी रचना या हद जे रचयिता। हाणे तव्हां ॿारनि खे बाप चईंदा आहिनि, मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम विनाश थी वेंदा। मनुष्य बाप खे न ॼाणंदा आहिनि त कंहिंखे यादि करनि। हिन करे बाप चईंदा आहिनि केतिरा निधन जा थी विया आहिनि। इहे बि ड्रामा में न हूंदा। मनुष्य बाप खे न ॼाणंदा आहिनि त कंहिंखे यादि करनि। हिन करे बाप चईंदा आहिनि केतिरा निधन जा थी विया आहिनि। इहे बि ड्रामा में न हूंदा। हर हिकु ॻाल्हि भक्ति ऐं ज्ञान ॿिन्हिनि मां सभिनि खां श्रेष्ठ कर्म आहे दान करणु। ॿिन्हिनि में सभिनि खां श्रेष्ठ कर्म आहे दान करणु। भक्ति मार्ग में ईश्वर अर्थ दान कंदा आहिनि। कंहिं लाइ कोई कामना त ज़रूरु रहंदी आहे। सम्झंदा आहिनि जहिड़ो कर्म कंदा ओड़ो फल ॿिए जन्म में पाईंदा। हिन जन्म में जो कंदा हुनजो फल ॿिए जन्म में पाईंदा। जन्म जन्मांतर न पाईंदा। हिकु जन्म जे लाइ फल मिलंदो आहे। सभिनि खां सुठो कर्म हूंदो आहे दान जो, है न। हिकु जन्म जे लाइ माण्हुनि खे फल मिलंदो आहे भक्ति में। दानी खे पुण्य आत्मा चइबो आहे न। भारत खे महादानी चइबो आहे। भारत में जेतिरो दान थींदो आहे न, ओतिरो ॿियो कोई खंड में न थींदो आहे। बाप बि अची करे ॿारनि खे दान कंदा आहिनि। ॿार पोइ बाप खे दान कंदा आहिनि। बाबा असांखे पूरे विश्व जी बादशाही दान में ॾींदा आहिनि। ऐं असां बाबा खे छा ॾींदा आहियूं? पुराणो तन मन धन जेको बि आहे सभु। ॿार बि बाप जे हवाले कंदा आहिनि न। बाबा तव्हांजो ई सभु कुझु आहे। तन मन धन सभु तव्हांजे हवाले आहे। तव्हां बग़ैर असांजो कोई न आहे। बाप बि चईंदा आहिनि मुंहिंजे लाइ तव्हां ॿार ई आहियो। मूंखे चईंदा ई आहिनि हेवनली गॉड फादर, अर्थात स्वर्ग जी स्थापना करण वारो। मां अची करे तव्हांखे स्वर्ग जी बादशाही ॾींदो आहे। ॿार मुंहिंजे अर्थ सभु कुझु ॾेई ॾींदा आहिनि। बाबा सभु कुझु तव्हांजो आहे। भक्ति मार्ग में बि चईंदा हुया बाबा इहे सभु कुझु तव्हांजो ई ॾिनल आहे। पोइ उहा हलल ईंदो आहे त दुखी थी वेंदा आहियूं। पोइ उहो हली वेंदो आहे त दुखी थींदा आहियूं। उहा आहे भक्ति जो अल्पकाल जो सुख, है न। उहो भक्ति जो अल्पकाल जो सुख आहे। बाप सम्झाईंदा आहिनि भक्ति मार्ग में तव्हां मूंखे दान पुण्य कंदा आहियो इनडायरेक्ट, उनजो फल त तव्हांखे मिलंदो रहंदो आहे। हाणे हिन समय मां तव्हांखे कर्म अकरम विक्रम जो राज बि सम्झाईंदो आहियां।
भक्ति मार्ग में तव्हां जहिड़ा कर्म कंदा आहियो उन जो अल्पकाल सुख भी मुंहिंजे द्वारा ई तव्हांखे मिलंदो आहे। चाहे तव्हां कहिड़े बि रूप में मूंखे पूॼो। इन ॻाल्हियुनि खे दुनिया में कोई न ॼाणंदो आहे। बाप ई अची करे कर्मनि जी गति सम्झाईंदा आहिनि। सत्युग में कॾहिं कोई बुरो कर्म कंदा ई न आहिनि। सदैव सुख ई सुख हूंदो आहे। यादि बि कंदा आहिनि न सुखधाम स्वर्ग खे। हाणे वेठा आहिनि नर्क में, पोइ बि चई ॾींदा आहिनि फलानो स्वर्ग पधारियो। आत्मा खे स्वर्ग केतिरो सुठो लॻंदो आहे, है न। आत्मा ई चईंदी आहे न फलानो स्वर्ग पधारियो, परंतु तमो प्रधान हुजण जे कारण उन्हनि खे कुझु पतो ई न पवंदो आहे कि स्वर्ग छा आहे, नर्क छा आहे। बेहद जो बाप चईंदा आहिनि तव्हां सभु केतिरा तमो प्रधान थी विया आहियो। ड्रामा खे त ॼाणंदा ई न आहिनि। सम्झंदा बि आहिनि कि सृष्टि जो चक्कर फिरंदो आहे त ज़रूरु हूबहू फिरंदो। सत्य त्रेता द्वापर कलयुग उहो सिर्फ़ु चइण मात्र चई ॾींदा आहिनि, है न। उहो सिर्फ़ु चइण मात्र चई ॾींदा आहिनि। सृष्टि दुनिया में माण्हू चईंदा आहिनि इहो ड्रामो आहे, असां हिते ड्रामे में पार्ट था वॼायूं, लेकिन उहे यथार्थ अर्थ न ॼाणंदा आहिनि। हाणे हीउ संगम आहे, हिन हिकु ई संगम जो गायन आहे। अधु कलाक देवता जो राज्य हलंदो आहे, पोइ उहो राज्य काॾे वियो, केरु जीते करे वठी वियो, इहे बि कंहिंखे पतो न आहे। बाप सम्झाईंदा आहिनि रावण जीते वरिती आहे न, उन्हनि पोइ देवताऊं असुरनि जी लड़ाई वेही ॾेखारी आहे। हाणे बाप सम्झाईंदा आहिनि 5 विकार रूपी रावण सां हाराईंदा आहिनि, पोइ जीत बि पाईंदा आहिनि रावण ते, कंहिंजी शक्ति सां, बाबा जी शक्ति सां। हाणे तव्हांजो दुश्मन थियण जे कारण तव्हां सदैव जलाईंदा रहंदा आहियो। हाणे तव्हां त पूज्य हुयो, हाणे पुजारी पत ठही विया आहियो त रावण सां हारिया आहियो न। हाणे बाबा वरी अची करे असांखे रावण ते जीत पाराईंदा आहिनि। इहे तव्हांजो दुश्मन आहे, इन करे सदैव जलाईंदा रहंदा आहियो, परंतु तव्हांखे पतो न आहे। उहो बाप सम्झाईंदा आहिनि रावण जे कारण ई तव्हां पतित थिया आहियो। इन विकारनि खे ई माया चइबो आहे। माया जीते जगत जीत। ये रावण सभिनि खां पुराणो दुश्मन आहे। हाणे श्रीमत सां तव्हां इन 5 विकारनि ते जीत पाईंदा आहियो। बाबा आया आहिनि जीत पाराइण लाइ, बाबा आया आहिनि असांखे हिन विकारनि ते जीत पाराइण लाइ आहिनि। इहे खेल आहे न, माया ते हारे माया ते जीते जीत आहे। माया ते हारी आहे त ॾिस छा हालत थी हुई। हाणे माया ते जीतणो आहे असांखे, माया ते सभु जीत पाए करे पोइ जगत जी ठहिणो आहे। बाबा चईंदा आहिनि जीत बाप ई पाराईंदा आहिनि, इन करे हिनखे सर्वशक्तिवान चइबो आहे न। रावण बि कम शक्तिवान न आहे, परंतु उहो दुख ॾींदा आहिनि, इन करे गायन आहे रावण आहे ॾाढो दुस्तर, तव्हांजी राजाई ई छीने वठंदो आहे। हाणे तव्हां सम्झी विया आहियो असां कीअं हराईंदा आहियूं, पोइ कीअं जीत पाईंदा आहियूं। आत्मा चाहींदी बि आहे असांखे शांती खपे, असां पंहिंजे घर वञूं। भगत भॻवान खे यादि कंदा आहिनि, परंतु पत्थर बुद्धि थियण जे कारण सम्झंदा ई न आहिनि। भगत भॻवान खे यादि कंदा आहिनि, परंतु पत्थर बुद्धि थियण जे कारण सम्झंदा ई न आहिनि। भॻवान बाबा आहे त बाप सां ज़रूरु वरसो मिलंदो हूंदो न, है न। बाप सां ज़रूरु वरसो मिलंदो बि ज़रूरु आहे, परंतु कॾहिं मिलंदो आहे पोइ कीअं गवाईंदा आहिनि इहे न ॼाणंदा आहिनि, है न। कॾहिं असांखे वरसो मिलंदो आहे, कीअं असां गवाईंदा आहियूं इहे न ॼाणंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मां हिन ब्रह्मातन द्वारा तव्हांखे बि सम्झाईंदो कीअं असांखे वरसो मिलंदो आहे, कीअं गवाईंदा आहियूं। हाणे बाबा सभु असांखे ॿुधाइनि था, ब्रह्मा तन में अची करे तव्हांखे वेही करे सभु कुझु सम्झाईंदा आहिनि। मूंखे बि ऑर्गन्स खपनि, मूंखे पंहिंजी कर्मेंद्रियूं त आहिनि, सूक्ष्म वतन में बि कर्मेंद्रियूं आहिनि, लाइट जो शरीर, लेकिन मूल वतन में असांखे कोई कर्मेंद्रिय न आहे।
हिते मन बुद्धि संस्कार बि शांति। पोइ सूक्ष्म वतन में असांखे लाइट जी कर्मेंद्रियूं हूंदियूं आहिनि। पोइ स्थूल वतन में अची करे असां कीअं हड्डी मांस वारी कर्मेंद्रियूं आहिनि। हलंदे फिरंदे जीअं मूवी बाइस्कोप थींदो आहे, इहे मूवी टॉकी बाइस्कोप निकिता आहिनि त बाप खे बि सम्झाइण में सहज थींदो आहे। उन्हनि जो आहे बाहुबल, तव्हांजो आहे योग बल। उहे ॿ भाई बि अगरि आपस में मिली वञनि त विश्व ते राज्य करे सघंदा आहिनि, परंतु हाणे त फूट ॿहियल आहे। तव्हां ॿारनि खे साइलेंस जो शुद्ध कमंड रहणो खपे। तव्हां मनमना भव जे आधार ते साइलेंस वारा जगत जी ठही सघंदा आहियो। तव्हां मनमना भव जे आधार ते साइलेंस सां जगत जी थी सघंदा आहियो। उहा आहे साइंस घमंडी, तव्हां आहियो साइलेंस घमंडी। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि कंदा आहियो न। यादि सां तव्हां सतो प्रधान थी वेंदव। ॾाढो सहज उपाय ॿुधाईंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो शिव बाबा आया आहिनि असां ॿारनि खे वरी खां स्वर्ग जो वरसो ॾियणु। तव्हांजो जो बि कलयुगी करम बंधन आहे, बाप चईंदा आहिनि हुननि खे भुलिजी वञो, है न। कोई बि तव्हांजो कलयुगी करम बंधन आहे त हुनखे भुलिजी वञो। 5 विकार बि मूंखे दान में ॾियो त तव्हांजो मुंहिंजो कंदा आया आहियो, मुंहिंजो पति, मुंहिंजो फलानो, इहे सभु कुझु भुलिजंदा वञो। हाणे ॾिसंदे हुए बि उन्हनि सां ममत्व मिटाए ॾियो। असांजो त कुझु आहे ई न, बसि बाबा ई आहे, है न। इहे ॻाल्हियूं ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। जो बाप खे ॼाणंदा ई न आहिनि उहो त हिन भाषा खे बि सम्झी न सघनि, जो बाबा सां ॻाल्हाईंदा आहिनि, है न। जेसि ताईं बाबा खे न ॼाणनि, हिन सृष्टि चक्कर खे न ॼाणनि, उन अनुसार बाबा असांखे चईंदा आहिनि, इहे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। जेसि ताईं इहे न सभु ॼाणनि त बाप खे न ॼाणनि त इहे सभु ॻाल्हियूं बि न सम्झी सघनि। बाप अची करे असांखे मनुष्य खां देवता ठाहींदा आहिनि। देवता हूंदा आहिनि सतयुग में, कलयुग में हूंदा ई आहिनि मनुष्य। हाणे ताईं उन्हनि जी निशानियूं अर्थात चित्र आहिनि। मूंखे चईंदा ई आहिनि पतित पावन। मां त डिग्रेड थींदो न आहियां, मां त ईंदो आहियां। तव्हां चईंदा असां पावन हुयासीं, पोइ डिग्री कम थी त पतित ठहिया आहियूं। हाणे बाप अची करे हाणे तव्हां अची करे पावन ठाहियो त असां पंहिंजे घर वञूं, है न। इहा आहे स्पिरिचुअल नॉलेज, अविनाशी ज्ञान रतन आहे न। इहे नई नॉलेज आहे। हाणे तव्हांखे इहा नॉलेज सिखलायां थो बाबा। असांखे हाणे अची करे इहा नॉलेज सिखलाईंदा आहिनि। रचयिता ऐं रचना जे आदि मध्य अंत जो राज बाबा अची करे असांखे ॿुधाईंदा आहिनि। हाणे इहे त पुराणी दुनिया आहे, इन में तव्हांजा मित्र संबंधी आदि आहिनि। देह सहित उन्हनि सभिनि सां ममत्व कढी ॾियो, इहे देह सहित। हाणे तव्हां ॿार पंहिंजो सभु कुझु बाप हवाले कंदा आहियो। बाप पोइ स्वर्ग जी बादशाही 21 जन्मनि जे लाइ तव्हांजे हवाले करे छॾींदा आहिनि। हाणे असां सभु कुझु बाबा खे ॾिनो आहे। बाबा हिन जे बदिले असांखे 21 जन्मनि जे लाइ स्वर्ग जी बादशाही ॾींदा आहिनि। लेन देन थींदो आहे न। बाप तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ राज्य भाग्य ॾींदा आहिनि। 21 जन्म 21 पीढ़ी ॻायल आहे न, अर्थात 21 जन्म पूरी लाइफ हलंदी आहे। विच में कॾहिं शरीर छुटी न सघंदो आहे, अकाले मृत्यु न थींदी आहे। तव्हां अमर ठही वेंदा आहियो, अमरपुरी जा मालिक ठहींदा आहियो। तव्हांखे कॾहिं काल न खाईंदो। हाणे त तव्हां मरण जे लाइ पुरुषारथ था करो, है न। जीते जी मरण ऐं असांजी अंत घड़ी असां ख़ुदि इहे पुराणी खाल छॾे करे पंहिंजे अव्यक्त वतन में वञो, पोइ हुन खां पोइ निराकारी दुनिया में वञो, है न। त इहे पुरुषारथ करूं था न। कंहिंसां बि कोई बि रस्सी जुड़ल न हुजे, सभु कटल, सिर्फ़ु हिकु बाबा सां रस्सी जुड़ल हुजे। बाप चईंदा आहिनि देह से देह जे सभु संबंध छॾे हिकु बाप सां संबंध रखिणो आहे। हाणे वञिणो ई आहे सुख जे संबंध में, दुख जे बंधननि खे भुलिजंदा वञो।
गृहस्थ व्यवहार में रहंदे पवित्र ठहिणो आहे। बाप चईंदा आहिनि मामिकम यादि करो, साथ साथ दैवी गुण बि धारण करो, इन देवताउनि जहिड़ो ठहिणो आहे। इहा एम ऑब्जेक्ट आहे न असांजी, हिन देवी देवताउनि जहिड़ो ठहिणो आहे असांखे। ये एम ऑब्जेक्ट आहे असांजी। लक्ष्मी नारायण स्वर्ग जा मालिक हुया न, इन्हनि कीअं राज्य पायो, पोइ काॾे विया, इहे कंहिंखे बि पतो न आहे, है न। इहे कंहिंखे बि पतो न आहे। हाणे तव्हां ॿारनि खे दैवी गुण धारण करणा आहिनि, कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे। बाप ई दुख हरता सुख करता आहे, त तव्हांखे बि सुख जो रास्तो सभिनि खे ॿुधाइणो आहे, अर्थात अंधनि जी लाठी ठहिणो आहे। हाणे बाबा तव्हांखे ज्ञान जो टियों नेत्र ॾींदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो बाप कीअं पाठ वॼाईंदा आहिनि। हाणे बाप जो तव्हांखे पढ़ाइनि था, पोइ इहा पढ़ाई प्रायलोप थी वेंदी। देवताउनि में इहा नॉलेज रहंदी न आहे। तव्हां ब्रह्मा मुख वंशावली ब्राह्मण आहियो न। ब्राह्मण ई रचता ऐं रचना जे ज्ञान खे ॼाणंदा आहिनि, ॿियो कोई ॼाणे न सघंदो। हिन लक्ष्मी नारायण आदि में अगरि इहो ज्ञान हुजे त परंपरा सां हलल अचे न, हुते ज्ञान जी दरकार ई न रहंदी आहे। शिव जी हुते आहे ई सदगति। हाणे तव्हां सभु कुझु बाप खे दान ॾींदा आहियो, त पोइ बाप तव्हांखे 21 जन्मनि जे लाइ सभु कुझु ॾेई छॾींदा आहिनि। अहिड़ो दान कॾहिं थींदो न आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां सर्वंश ॾींदा आहियूं। बाबा इहे सभु कुझु तव्हांजो, तव्हां ॼाणंदा आहियो बाबा असां सर्वंश ॾींदा आहियूं। बाबा इहे सभु कुझु तव्हांजो आहे, तव्हां ई असांजा सभु कुझु आहियो। बाबा इहे सभु कुझु तव्हांजो आहे, तव्हां ई असांजा सभु कुझु आहियो। अहिड़ो दान कॾहिं थींदो न आहे। तव्हां ॼाणंदा असां सर्वंश ॾींदा आहियूं न। तत्व में मातेश्वर पिता पाठ त वॼाईंदा आहियो न, ॿारनि खे एडॉप्ट बि कंदा आहिनि, पोइ ख़ुदि ई पढ़ाईंदा आहिनि बाबा न। बाबा तुम ही हो माता, तुम ही पिता हो, तुम ही हो बंधु सखा टीचर, सभु कुझु तव्हां ई आहियो। बाबा अची करे पहिरियों असांखे एडॉप्ट कंदा आहिनि, आहियूं त असां बाबा जा ई ॿार। लेकिन बाबा शरीर सां गॾु असांखे पहिरियों एडॉप्ट कंदा आहिनि, पोइ टीचर ठही पढ़ाईंदा आहिनि, सतगुरु ठही करे श्रेष्ठ मत ॾेई करे पावन ठाहे करे असां सभिनि खे साथ बि वठी वेंदा आहिनि, है न। असां सभिनि खे साथ बि वठी वेंदा आहिनि। चईंदा आहिनि तव्हां मूंखे यादि करो त पावन ठही वेंदव, पोइ तव्हां सभिनि खे साथ वठी वेंदव। ये यज्ञ रचियल आहे न, इहा आहे शिव ज्ञान यज्ञ। ये शिव ज्ञान यज्ञ आहे। हिन में तव्हां तन मन धन सभु स्वाहा करे ॾींदा आहियो। ख़ुशी सां सभु अर्पण थी वेंदो आहे न, बाक़ी रहिजी वेंदी आहे आत्मा। बाबा बसि हाणे असां तव्हांजी श्रीमती हलंदासीं। बाबा चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में रहंदे हुए पवित्र रहो। 60 वर्ष जी आयु जॾहिं थींदी आहे त वानप्रस्थ अवस्था में वञण जी तयारी कंदा आहिनि, परंतु उहो कोई वापसि वञण जे लाइ थोरी तयारी कंदा आहिनि। हाणे तव्हां सतगुरु जो मंत्र वठंदा आहियो, मनमना भव। भॻवान वाच्य तव्हां मूंखे यादि करो त तव्हांजा विक्रम सभु विनाश थी वेंदा। भॻवान वाच्य सभिनि खे चओ तव्हां सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। शिव बाबा खे यादि करो। हाणे वञिणो आहे पंहिंजे घर। हाणे सभिनि खे काॾे वञिणो आहे? पंहिंजे घर वञिणो आहे। अच्छा मीठी मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार कलयुग सर्व कर्म बंधननि खे बुद्धि सां भुलिजी 5 विकारनि जो दान करे आत्मा खे सतो प्रधान ठाहिणो। कलयुगी सर्व कर्म बंधननि खे बुद्धि सां भुलिजो
पंज विकारनि जो दान करो बाबा खे। कलयुगी सर्व कर्म बंधननि खे बुद्धि सां भुलिजी करे पंज विकारनि जो दान करे आत्मा खे कंप्लीट सतो प्रधान ठाहिणो। आत्मा खे कंप्लीट सतो प्रधान ठाहिणो आहे। हिकु ई साइलेंस जे शुद्ध घमंड में रहणो आहे। हिन रुद्र ॿियो आहे, हिन रुद्र ज्ञान यज्ञ में ख़ुशी सां पंहिंजो सभु कुझु अर्पण करे सफल करिणो आहे। हिन समय सभु कुझु बाप हवाले करे 21 जन्मनि जी बादशाही बाप खां वठो। सभु कुझु बाप हवाले करो ऐं पोइ 21 जन्मनि जी बादशाही वठो। वरदाना रोब जे अंश खे बि त्याग करण वारा सुमानधारी पुण्य आत्मा ठहो। सुमानधारी ॿार कॾहिं सभिनि खे मान ॾियण वारा दाता हूंदा। दाता अर्थात रहम दिल, है न। सुमानधारी ॿार सभिनि खे मान ॾियण वारा दाता हूंदा। दाता अर्थात रहम दिल। उन्हनि में कॾहिं कहिड़ी बि आत्मा जे प्रति संकल्प मात्र बि रोब न रहंदो। ईअं छो, ईअं न करिणो खपे, ईअं न थियणो खपे, ज्ञान ईअं चईंदो आहे छा, इहे बि सूक्ष्म रोब जो अंश आहे। लेकिन सुमानधारी पुण्य आत्मा किरे वे खे बि उठाईंदी, सहयोगी ठाहींदी। उहो कॾहिं संकल्प ई न करे सघंदी कि त पंहिंजे कर्मनि जो फल भोगनि था, है न। कंदा जो त ज़रूरु पाईंदा, जो जीअं कंदो हूअं ई पाईंदो, उहो ईअं बि न सोचंदी। केरु जेकी सुमानधारी आत्मा हूंदी, इन जो कंदो सो पाईंदो, त हिनखे त किरणो ई आहे, उहो ईअं बि न सोचंदी। अहिड़ी संकल्पता ॿारनि खे न अचणा खपनि। स्लोगन आहे, संतुष्टता प्रसन्नता जी विशेषता ही उड़ती कला जो अनुभव कराईंदी आहे। जीवन में सदा संतुष्ट रहो, जीवन में सदा प्रसन्न चित्त रहो। यही विशेषता असांखे जीवन में अॻियां उड़ती कला जी और वठी वेंदी। अव्यक्त इशारो, सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। सत्यता जी शक्ति जी निशानी आहे निर्भयता। अगरि असां सचा आहियूं त असांखे कंहिंसां बि भय न थींदो। लेकिन बाबा हमेशह चईंदा आहिनि सत्य खे सिद्ध करण लाइ पंहिंजी भाषा ॾाढी नम्रता, मधुरता, निर्माणता वारी हुजणी खपे। स्नेह संपन्न थी करे सच ॿुधायो। चइबो बि आहे न, सच त मिठो नच। अर्थात सत्यता जी शक्ति वारा सदा बेफ़िक्र निश्चिंत रहण जे कारण, निर्भय हुजण जे कारण ख़ुशी में नचंदा रहंदा, है न। सत्यता जी शक्ति वारा सदा बेफ़िक्र निश्चिंत हुजण जे कारण, निर्भय हुजण जे कारण सदा ई ख़ुशी में नचंदा रहंदा। यदि पंहिंजे संस्कार व संकल्प कमज़ोर आहिनि त उहा कमज़ोरी ई मन जी स्थिति खे हलचल में लाहींदी आहे। संस्कार जो कमज़ोरी मन जी स्थिति खे हलचल में लाहींदी। इन करे पहिरियों पंहिंजे सूक्ष्म कमज़ोरियुनि खे अविनाशी रुद्र ज्ञान यज्ञ में, शिव बाबा जे इन ज्ञान यज्ञ में स्वाहा करे छॾियो। पंहिंजी कोई बि सूक्ष्म कमी कमज़ोरी, सभु पंहिंजी कमी कमज़ोरियुनि खे स्वाहा करो। श्री असांजो संस्कार ई असांजे मन जी स्थिति खे हलचल में लाहींदो आहे। त सभु कमज़ोर संस्कार स्वाहा करे छॾियो बाबा जे हिन ज्ञान यज्ञ में। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।